नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में माया ठारू शमा डीएम सुमरो। नाज़रीन अचो त असां बहार जी आमद जेकी आहे बहार जा गुल जेके टिड़नि पिया, बहार जेको आहे सो ज़िंदगियुनि में मिज़ाजनि में जेको आहे सो तब्दीलियूं आणे थो। बहार ख़ुशियुनि जा जेके लम्हा खणी अचे थो। वण टिण गुल पखी पखण जेके आहिनि सभु बहार में जेको आहे सो ख़ुशि हूंदा आहिनि ऐं गुल जेके आहिनि निखरी पवंदा आहिनि ऐं बागायत जेकी आहे उन्हनि में सावक अची वेंदी आहे ऐं वण ॿूर झरणु शुरू कंदा आहिनि। अचो त बहार मुतलिक़ बहार जे मिज़ाज रखंदड़ माण्हुनि खां पुछूं त बहार उन्हनि जी तबियतुनि में कीअं चेंजिंग आणे थो ऐं बहार कीअं था ॾिसनि। बहार साल जे चइनि मुंदनि मंझां हिकु मुंद आहे। हिन मौसम खे बसंत रुत बि चवनि। सादनि लफ़्ज़नि में बहार फुटेड़े जी उहा ख़ुशगवार एहसासनि सां भरियल मुंद आहे जंहिंमें गुल फुल टिड़ियो पवनि ऐं वणनि ते नवां पन नरवार थींदा आहिनि। ख़िज़ां जी उबतड़ हिन अलबेली रुत में गुल ऐं पन छणण बजाए फुटी हयातीअ जी नई उमंग जो ओहनियाण बणजनि था। असांजे ख़िते में जाग्राफियाई तौर ते जीअं असांखे मालूम आहे त उहे 4 मुंदूं ऐं मौसमूं आहिनि, पर बहार जी अहिड़ी मौसम आहे जंहिंखे क्वीन ऑफ द सीज़न्स, जंहिंखे मौसमुनि जी राणी, मौसमुनि जी शहज़ादी चयो वञे थो पियो। ऐं हीअ अहिड़ी मौसम आहे जंहिंमें असां वटि न सर्दी आहे न गर्मी आहे। त इन स्पेस में फरवरीअ खां जीअं ही मौसम 2-2.5 महीननि जे लाइ हले थी, शुरू थिए थी पई, त उन में वण टिणनि ॾांहुं जॾहिं असीं ॾिसूं था, असां जॾहिं गुल ऐं ॿूटनि ॾांहुं ॾिसूं था पिया त उहे वण उहो नंढड़ो जेकॾहिं ॿूटे खां वठी वॾे वण ताईं उहे सभई इन मौसम में घणे भाङे उहे पंहिंजा गुल उन्हनि जा टिड़ी था अचनि। ॼणो हिकिड़ो जोभन जे निखार जी उन्हनि जी मौसम आहे, जिते उन्हनि जो जोभन जेको आहे उहो निर्वार थो थिए, खुली थो पए पियो। ऐं उन समय खे जेकॾहिं तसवुर में असीं खणी अचूं, असुर जे टाइम ते ख़ुशूसन शहर जे घुट ॿूसाट वारे माहौल खे छॾे करे ऐं जे ॿहिराड़ियुनि ॾांहुं वधिजे, उते जिते पंहिंजो पोखूं आहिनि, जिते फ़सुल आहिनि, जिते वण टिण आहिनि, त सच पुछो उहा अंबनि जे ॿूर जी ख़ुशबू, लीमे जे ॿूर जी ख़ुशबू, नारंगी या ग्रेट जेको बि असांजे हिते हिन ख़िते में थिए थो पियो, त उहा ख़ुशबू ज़हन खे केतिरी तरावत बख़्शे थी। उन सां केतिरो माण्हू पंहिंजे पाण में हिकिड़ी उहा ख़ुशी महसूसु करे थो, ताज़गी महसूसु करे थो। ईअं ॼणो त हिकिड़ा ॾुख, हिकिड़ियूं सोचूं, हिकिड़ो जिस्म ते वबाल ऐं भार जेको आहे उहो घटिजी वञे थो पियो। सियारे खे ईअं सम्झो त असां ईअं तसवर कंदा आहियूं त सिम्बोलाइज़ ऑफ डेथ। हर शइ हिकिड़ो पंहिंजो वजूद साइलेंट करे छॾे थी। असांजा वणनि मां गुलकारी हुजे, पंहिंजो वाद हुजे, उहा बि रुकिजी वञे थी। इंसाननि जी कैफ़ियत इहा थी वेंदी आहे जहिड़ो को असां पंहिंजे अंदरि घरनि में रहिजी वेंदा आहियूं। असांजी जेका ॿाहिरीं लाइफ घुमण फिरण उहो लो टेम्परेचर जे करे रुकिजी वेंदी, लो टेम्परेचर जे करे रुकिजी वेंदी। जस्ट लाइक जीअं हाणे हिन खे असांजे कोरोना जे करे असां क्वारंटाइन चऊं था, त क्वारंटाइन में हेतिरो टाइम रहो, त इहो इंसान जो सियारे वारो टाइम क्वारंटाइन जो टाइम आहे। थधि जे करे असांजूं एक्टिविटियूं घटिजी थियूं वञनि, रांदि बि असांजूं उहे बि घटिजी थियूं वञनि। असांजे इकोनॉमिकल हिसाब सां जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे बि सिज सियारे में जीअं त असां वटि ॾींहुं नंढो ऐं राति वॾी थिए थी, त इहे सभु एक्टिविटियूं हिकिड़ियूं असांजूं घटिजी वञनि थियूं। हाणे जीअं ई असां पंहिंजे मार्च में दाख़िल थियूं था, सिज पंहिंजो ख़त इस्तवा जे मथां अचे थो, असांजो टेम्परेचर वाध करे थो। जॾहिं टेम्परेचर वाध करे थो त असां पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी था अचूं। हाणे असांजूं एक्टिविटीज़ जेके बि समाजी आहिनि उन्हनि में वाध थी वञे, इकोनॉमिकली हुजे, सोशल हुजे। असां ईअं सम्झो त क्वारंटाइन मां निकिरी करे हिकिड़ी ख़ुशी महसूसु कयूं था, ॿाहिरि महसूसु कयूं था, ॿाहिरि निकिरूं था। हाणे असां ज़मीनुनि ते वञूं था ऐं नेचुरली तौर ते जॾहिं असांजा वण ॿूटा बि थधि खां जॾहिं वरी गर्मी उन्हनि ते पए थी त हू बि पंहिंजी वाध कनि था। उन्हनि में बि हिकिड़ी ग्रोथ थिए थी, उहा बि
सरसब्ज़ जहिड़ा इलाइक़ा थियनि था त उहे बि असांजे दिलि खे वणनि था। तंहिं करे असां उन हिसाब सां पंहिंजी एक्टिविटीज़ वधाए छॾियूं था। बहार जी मौसम जो जेको अरसो आहे उहो मई ताईं हले थो। बहार जी मुंद साल जी 4 मुंदनि मंझां हिकु थिए थी। ख़ुशियुनि सां टिमटार पंहिंजी झोलीअ में सोहिणा गुल आणींदड़ मौसम सियारे जी पारनि खां बाद ऐं ऊन्हारे जी काढ़े खां अॻींदी आहे। ॿिनि सख़्त मुंद जे विच में ही ख़ूबसूरत मौसम जिते पखी पखड़नि चरिंद परिंद में नई ज़िंदगीअ जो साह फूके थी, उते इंसानी मिज़ाज बि मटिजियो पवनि। बहार जे मौसम जो इंसानी जेको मिज़ाज आहे उन ते बहितरीनु हिकिड़ो इफेक्ट आहे। 2003 में हिकिड़ो साइंटिफिक पेपर पब्लिश थियो हुयो। उन पेपर जो जेको मेन थीम हुयो उहो इन ते ई हुयो त बहार जे मौसम में हिकिड़ा पर्सन्स नियर अबाउट 79% खे इंडोर रखियो वियो ऐं उन्हनि पर्सन्स खे वरी आउटडोर रखियो हुयो बहार जे मौसम में। पोइ जॾहिं उन्हनि स्टडी कई त जेके इंडोर पर्सन्स हुया उनजी मेमरी पावर, उन जेको न्यू आइडिया जी जेके कलेक्शन आहे उहा जेको मूड हुयो उहो घटि हुयो इन कंपेरिजन टू अहिड़ा पर्सन्स जेके बहार जे मौसम में आउटडोर हुया। त उनजी मेमरी पावर, उन जो जेको मूड आहे, उन में जेका न्यू आइडिया जी जेके क्रिएशन आहे उहा वधीक हुई। अंडरस्टूड आहे त मोस्ट ऑफ ऑल जेके हार्मोनल चेंजिस आहिनि जेके कंट्रोल कनि थियूं सभिनी विशिस खे, ख़्वाहिशुनि खे या मुख़्तलिफ़ जेके कैरेक्टर्स आहिनि या इवन तव्हांजा जेके जीन एक्सप्रेशन्स आहिनि, त जीन एक्सप्रेशन बि इन क़िस्म जे एनवायरमेंट में या टेम्परेचर में बहितरीनु तरीक़े सां फ्लश करे सघजनि था। मसलन सपोज़ कयो त जेकॾहिं को पर्सन्स हिते सिंध जे अंदरि जेको हाई टेम्परेचर आहे उनखे असां कंपेयर कयूं जेके लोअर साइड ते जेके एरियाज़ आहिनि, सांगड़ बदीन, उते जेको टेम्परेचर आहे मुवाफ़िक़ आहे, तव्हां यकीनन ॾिसंदा हूंदो त उन्हनि जा जेके मिज़ाज आहिनि उहे थधा मिज़ाज हूंदा आहिनि। ईअं जेकॾहिं असां उत्तर सिंध में या जेके ट्रॉपिकल एरियाज़ ते गरम तरीन इलाइक़नि जा जेके पर्सन्स आहिनि उन्हनि जे मिज़ाजनि में बि गरमाइश हूंदी आहे। त यकीनन हीअ जेका बहारी मौसम आहे उन में जेको टेम्परेचर आहे मॉडरेट टेम्परेचर थिए थो, न तमामु थधो टेम्परेचर आहे न तमामु गरम टेम्परेचर आहे। त इन जो इफेक्ट ह्यूमन मिज़ाज ते पॉज़िटिव आहे। इंसान जे अंदरि मुख़्तलिफ़ मिज़ाज थियनि था, पर शाह साहब असुल ॻाल्हि हीअ सम्झाई आहे त मुख़्तलिफ़ अंदरि मिज़ाज नथा थियनि, उहे मौसमनि सां मिज़ाज असांजा मटिजनि था। पास्ट में माज़ी में हाणे सियारो असां गुज़ारे आया आहियूं त असां ॾाढो हिकिड़ी कंज़र्वेटिव सिचुएशन में इंसान रहिया आहियूं, ॾाढो ॾुखियनि मरहलनि मां गुज़री आया आहियूं। बहार ॼण अचे थी हिकिड़ो नओं जियापो थी थो पवे माण्हुनि जे लाइ, पखियुनि जे लाइ, परंदनि जे लाइ, जीत जननि जे लाइ, पोखनि राहुनि जे लाइ गुल फले टिड़ी पवनि था। माण्हुनि जे मिज़ाजनि ते बि ॼण हिकिड़ो आशिकाना मिज़ाज थी पवे थो, शाइराना मिज़ाज थी पवे थो। माण्हू ईअं ॼण दरगुज़री जी तरफ़ वञनि था त को मसइलो न आहे, वॾनि वॾनि मसइलनि खे हू छॾे ॾियनि था त इहा शइ वरी न आहे। पर जॾहिं बि माण्हू बेटर कंडीशन में हूंदो आहे त उहो चवंदो आहे त सभु कुझु मां ईगोइज़म अची वेंदी आहे। पर हिन बहार जी मौसम में असां ॼण सखी मौसम तस्लीम कंदा आहियूं हिन खे। ऐं माण्हू हिन में खाइणु सुठो, पीअणु सुठो, पहिरणु सुठो, घुमणु सुठो, यानी मुख़्तलिफ़ शयुनि मां लुत्फ़ अंदोज़ थींदो आहे। जेका शइ खाइणु पसंदि करे, यानी सियारे में ऐं ऊन्हारे में ईअं थींदो आहे त शयूं रिज़र्व हूंदियूं आहिनि, बाबा हीअ खाए बि हीअ न खाए बि। पर बहार में हर शइ तव्हां खाई पी, घुमण जे हिसाब सां मुसाफ़िरी, तव्हां मुल्क खां ॿाहिरि हलिया वञो, मुल्क जे अंदरि जिथे चाहियो तिथे वञो, तव्हांखे मुसाफ़िरी तंग न कंदी। पहिरण में ख़ुशि लिबास तव्हां पाईंदो, मुख़्तलिफ़ शयूं तव्हां ओढ़ींदो, जंहिंमें सियारे ऐं सावणी जी रोक न हूंदी त हीउ सनो लिबास आहे, हीउ थुलो लिबास आहे। अहिड़े तरीक़े सां मिज़ाज असांजा बहार थी असांजा ठाहे ऐं मोहबतुनि जा हीअ सिलसिला बहार में अचनि था। शाइराना अदीब माण्हू जेके आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसंदो त अक्सर हुननि जी जेका पोइट्री आहे या अक्सर हुननि जो जेको राइटिंग वर्क आहे उहो बहार जे मौसम में तगड़ो थींदो आहे, घणो थींदो आहे, छो जो उन्हनि जे मिज़ाज में हिकिड़ी स्पिरिट अची वेंदी आहे, रीबर्थ अची वेंदो आहे। त इहा हिकिड़ी जेका आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां हिकिड़ी देन आहे। बहार असांजे लाइ या पूरी दुनिया जे लाइ जिथे जिथे थिए थो उते हिकिड़ी नई एनर्जी, नओं रूह फूकिजी वञे थो इंसान जे अंदरि कमनि कारनि करण जे लाइ। बहार जी मुंद जो तालुक ज़मीन जे सिज ऐं पंहिंजे मदार में चक्कर ते आहे। अहिड़ी रीति हीअ मौसम दुनिया जे हर ख़िते में अलॻि महीननि में थिए। उत्तर कुतुब ॾांहुं मौजूद मुल्कनि में जिते हीअ मुंद फेबरवरी या मार्च खां शुरू थियो वञे, उते ॾखण कुतुब ॾांहुं मौजूद मुल्कनि में साॻी मुंद सेप्टेम्बर ऐं अक्टूबर खां पंहिंजा परड़ा खुलण शुरू करे थी। हिन वक़्तु बहार जी मौसम जेका आहे उहा महसूसु कंदा सिर्फ़ जेके उत्तर हेमिस्फीयर में जेके मुल्क हूंदा उहे हिन वक़्तु बहार जी मौसम महसूसु कंदा। ऐं जेके साउथ हिसे ते मुल्क आहिनि उन्हनि ते हिन वक़्तु बहार जी मौसम न आहे।
ईअं चऊं त सरउ जी मौसम उनजी स्टार्ट थी रही आहे। छो उत्तर ऐं ॾखिण कुतुबनि जा पंहिंजे इलाइक़नि जा जेके मुल्क आहिनि उहे हिक ॿिए खां उबतड़ आहिनि पंहिंजे मौसम जे हिसाब सां। जीअं ख़त इस्तवा असांजी अहमियत वारी लाइन आहे, ख़त इस्तवा खां उत्तर तरफ़ जेके मुल्क आहिनि उहे हाणे मार्च खां पोइ गर्मी जी तरफ़ आस्ते आस्ते उन्हनि जी रवानगी आहे। जॾहिं त ॾखिण तरफ़ जेके मुल्क आहिनि दुनिया जा साउथ हेमिस्फीयर उहे हिन वक़्तु सियारे जी तरफ़ रवाना आहिनि। उन्हनि जे मुल्कनि जे मथां हिन वक़्तु मौसम लो टेम्परेचर वारी जेका आहे उहा महसूसु थींदी। तंहिं करे हिन वक़्तु दुनिया में सेम पोज़ीशन न आहे। बहार सिर्फ़ु हिन वक़्तु उत्तर तरफ़ जेके दुनिया जा मुल्क आहिनि उहे ई सिर्फ़ु महसूसु कंदा। ॾखिण वारा इनखे बहार खे पंहिंजे सेप्टेंबर अक्टूबर ऐं इन्हनि में महसूसु कंदा। हुन जी बहार ॾखिण मुल्कनि जी बहार सेप्टेंबर ऐं अक्टूबर ऐं नवंबर जे कुझु हिसे में शुरू थींदी, जॾहिं त उत्तर तरफ़ जे मुल्कनि में बहार मार्च अप्रैल ऐं मई में रहंदी। बहार या बसंत जी सुहिणी मौसम माण्हुनि जे मिज़ाजनि ते कहिड़ी रीति असरअंदाज थिए थी, इहो दुनिया जे अदब में ॾिसी सघिजे थो। इन मुंद में जिते गुल टिड़नि था उते इंसानी जज़्बा ऐं कोमल एहसास पिण निखरी नरवार थियो पवनि, जंहिंजे करे सुहिणियूं तख़लीक़ूं जनम वठनि, जिन जे पढ़ण सां रूह खे बहार जी जहिड़ी ताज़गी महसूस थिए। हिकिड़ी अहिड़ी वणंदड़ मौसम आहे जंहिंजे करे अदब जो दामन उहो उन खां वांझल कोन्हे। अदब जे उन खेत्र में बि इहे शयूं ज़रूरु अदीबनि शाइरनि उहे खणी अचनि था पिया। मसलन जीअं बहार जी मौसम जे हवाले सां सिंध जो इंतिहाई मायानास सियासी माण्हू या लेखक जंहिंजा इलाही ख़ासा अदबी हवाले सां शहपारा असां वटि मौजूदु आहिनि। मोहतरम अब्दुल्ला दारी सर साहब उहो बहार जे मुंद में पंहिंजे कलम खे हिन नमूने सां लिखे थो त बहार जे मुंद में जॾहिं बबुरनि में गुल टिड़ंदा आहिनि, बबुर बि गुल करे थो, ॿेरियूं बि गुल कनि थियूं, त बहार जे मुंद में जॾहिं बबुरनि में गुल टिड़ंदा आहिनि तॾहिं हर गुल महबूब जे नक में पियल सोन जे फुलीअ वांगुरु लॻंदो आहे। माना उनजो तशबीही अंदाज़ आहे त उहे गुल जेके इवन बबुर जा जेतोणीकि उन में कंटा आहिनि पर हू उन जे फिकनि उन गुलनि जी ॻाल्हि थो करे ऐं उनखे तमसील ॾेई करे मिसाल जे सूरत में महबूब जे नक में पियल फुलीअ सां उनखे ॻंढे थो पियो। इन ई नमूने सां सिंध जो तमामु वॾो शाइर नसुर नवीस असांजो अयाज़ शेख साहब उहो बि इन हवाले सां कुझु पंहिंजो ही तख़युल मसलन ॾिए थो त भली ॾे न वरंदी तमन्ना न वेंदी पई दिलि असांजी अव्हां खे सॾींदी। भली ॾे न वरंदी तमन्ना न वेंदी पई दिलि असांजी अव्हां खे सॾींदी। बहार आयो आहे अगरि तूं बि आए गुलनि सां मुहबत बि झोली भरींदी। त ही झोलियूं उहे भरिजी पवनि थियूं जॾहिं बहार अचे थो। ईअं उन महबूबनि जो उहो वास शाइर महसूसु कनि था, उनखे वणनि टिड़नि जे उन ख़ुशबू सां मिलाइनि था। सो मतिलबु त अदब में उहो दुनिया जो जितां जो बि अदब आहे उन में बहार जे मौसम जी आमद, उन जो इंतज़ारु ऐं उन जूं हुस्नाकियूं उहे इन नमूने सां असांजा सिंधी जेकी अदीब आहिनि शाइर आहिनि उहे बि पंहिंजे अदब में उन मुंद खे यादि कनि था ऐं महबूबनि जे सूंहं सां उनखे मिलाइनि था जुलाइनि था ऐं उन जा इंतज़ार उन जूं कैफ़ियतूं पोइ जेतोणीकि जाम शोरे जो जेको पथरीलो मंज़र आहे जंहिं ते इलाही सिंध जे अदीबनि तबाह आज़माई कई आहे पर पंहिंजो हलीम बाग़ी बि उते चवे थो त भई मुंहिंजूं 5 बहारूं हिन पथरनि जे धरतीअ ते गुज़रियूं आहिनि, यानी ज़िंदगीअ जा जोबन जा साल गुज़रिया आहिनि ऐं उन हिसाब सां उहो पंहिंजे महबूबनि ॾांहुं डेडिकेट करे थो।
शहर जाना कि तो के संभारूं, अरे शहर जाना कि तो के संभारूं, त शायर जो गुज़रूं हिते 5 बहारूं, त शायर जो गुज़रूं हिते 5 बहारूं, अरे शहर जाना कि तो के संभारूं, अरे शहर जाना कि तो के संभारूं। बहार सभिनी मुंदुनि जो ॼण त हेड या सरदार आहे। उन में हर शइ में वाध वेझ थिए थी, फोटो अहिड़ो थिए थो, नेचुरल ब्यूटी वधे थी। कंहिं अंग्रेज़ शाइर चयो आहे त स्प्रिंग इज़ द ब्यूटी ऑफ लाइफ, स्प्रिंग ब्रिंग्स ब्यूटी टू द नेचर, स्प्रिंग इज़ लॉर्ड ऑफ ऑल द डेज ऑल द सीज़न्स। शाह साईं बि इनखे चयो आहे, ॻायो आहे। ऐं सुठनि माण्हुनि जी तशबीह शाह साईं बि बहार सां कई आहे। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बि बहार जी। त बहार हिकिड़ी ज़बरदस्त मौसम आहे चइनी मुदनि मां, सभिनी मुदनि जो ॼण त सरदार आहे। इन में पखियुनि में, जानवरनि में, इंसाननि में हिकिड़ो नओं रूह ऐं विलवलो ऐं जज़्बो पैदा थिए थो, ऐं उहे हिकिड़ो ॼण त अज़म कनि था त असां बि ईअं ई पंहिंजी तबियत खे बहार वांगुरु कंदासीं, सभिनी खां सुठो हलंदासीं। बहार रुगो हिक मुंद जो नालो न, पर उन कैफ़ियत जो नाव आहे जेके कैफ़ियतूं ख़ूबसूरत पलनि जियां माण्हुनि जे जीवन में हमेशा लाइ यादगार थी वेंदा आहिनि। एतिरे क़दर जो माण्हू पंहिंजे माज़ीअ जी सुहिणियुनि यादुनि खे बि बहारनि सां तशबीह ॾे उन्हनि खे पियो सारींदो आहे। बहार जी मौसम में एक्चुअली जेको टेम्परेचर आहे मॉडरेट टेम्परेचर थिए थो। इन टेम्परेचर में मुख़्तलिफ़ जेके प्लांट्स आहिनि उहे फ्लर्स था थियनि, जेके रंगीन गुल ऐं ख़ुशबूदार गुल, उन जे मथां लामारा ॾींदड़ पोपट ऐं हनी बी, माखी जा मखा, बर्ड्स, हिन सॼे एक्सप्रेशन खे हिकिड़े जेके पोइटिक आहिनि उहे पोइटिक एक्सप्रेशन में हिकिड़ो ख़ूबसूरत ॼण मंज़र नगारी आहे जेका ॿियनि मौसमनि में नथी मिले। इन करे इन मौसम खे, बहार जी मौसम खे ॿियनि मौसमनि जे भेट में चवंदा आहियूं त इहा बाक़ी मौसमनि जी राणी आहे। यानी कलर्ड इन्वायरमेंट, ख़ुशबूदार इन्वायरमेंट, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके पोपट, माखी या मखा, मुख़्तलिफ़ जेके पखी आहिनि उहे लामारा ॾियनि, त इहो जेको मंज़र आहे ख़ूबसूरत मंज़र आहे। असांजा बूटा हमूमन बीठा हूंदा आहिनि, पर जॾहिं बहार शुरू थींदी आहे अहिड़ी गुलकारी थींदी आहे, अहिड़ी सुहिणक थींदी आहे, पार्क में वेहण ते दिलि चवंदी आहे, ख़ुशबू थी पवंदी आहे, गुलाब जो गुल टिड़ी पवंदो आहे, ॿिया गुल बि इलाही गेंडो आहे या सीज़नल फ्लावर इलाही सारा बीहंदा आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ वैरायटी हूंदियूं आहिनि, सूंहं हूंदी आहे, ॾाढी भली भली सूंहं कंदा आहिनि, जंहिंजी ॾाढी दिलि बाग़ बहार थी वेंदी आहे, माण्हू वेहण ते दिलि बि चवंदी आहे। अच्छा साईं, कहिड़ा कहिड़ा गुल आहिनि जेके हिन मौसम में जेके निखरी अचनि था? गेंडो आहे, ॿिया सीज़नल फ्लावर चवंदा आहियूं, इलाही सारा गेंडो आहे, ॿिया बि क़िस्म जा गुल इलाही सारा हूंदा आहिनि जेके हिन मौसम में टिड़ंदा आहिनि। गुलाब थींदो आहे, गुलाब जो गुल बीहंदा आहिनि, गुलाब जा सभु बीहंदा आहिनि, पर गेंडो या ॿिया जेके नंढा नंढा गुल मौसमी गुल चवंदा आहियूं उहे हिन बहार में ॾाढा टिड़ंदा आहिनि। बहार खे जिते माण्हुनि जे मिज़ाज सां गॾियो वञे थो त उन जा निशान बर वरी अदब ऐं शाइरी में ज़हूर कनि था। इन करे ई त हर कवि पंहिंजे महबूब धरती, वणनि टिणनि ऐं पखी पखड़नि सां पंहिंजी तख़लीक़ में सिटूं सरजी प्यार ऐं मोहब्बत जी इंतहा अक़ीदत जो इज़हार कंदे भेटाऊं पयो पेश कंदो आहे। इहो न सिर्फ़ हर मुल्क जे अस्थानी अदब में थिए, पर अंग्रेज़ीअ जी शाइरी में जहिड़ी रीति फितरी मंज़रनि खे चिटियो वञे थो ऐं पोइ उहे अदीब फितरत जा अदीब सॾजनि था, इहो सभु कुझु बेमिसाल आहे। ख़ासि तौर ते मां जीअं लिटरेचर जो स्टूडेंट आहियां त ईअं चवंदुसि त मां जिन्हनि शाइरनि खे पढ़ियो आहे, ॾिठो आहे, उन में हिकिड़ो असां वटि ग्रुप आहे जंहिंखे असां रोमेंटिक राइटर्स चवंदा आहियूं। उन में वर्ड्सवर्थ आहे, कीट्स आहे, बिशी शेली आहे, कोलरेज आहे, बायरन आहे, हिकिड़ो ग्रुप आहे। ही रोमेंटिक राइटर असां इन्हनि खे चवंदा आहियूं। इन्हनि जी अक्सर जेका पोइट्री आहे उहा बहार जे कुझु शयुनि जे बारे में आहे, जंहिंमें गुल फुल आहिनि, जंहिंमें माण्हुनि जूं सूंहं आहिनि, माण्हुनि जा मिज़ाज आहिनि, उन्हनि खे हिननि डिपिक्ट कयो आहे। जेको कोलरेज आहे उन ते हिकिड़ो पोएम बि लिखियो आहे जंहिंमें हू चए थो त स्प्रिंग द सीज़न इन विलेज लाइफ। अहिड़े तरीक़े सां वरी शेक्सपियर असांजो हिकिड़ो महा राइटर आहे, उहो ड्रामेटिस्ट आहे असुल में, हिन पंहिंजे सोनेट में बहार खे ॾाढो ॼाणायो आहे ऐं ॿियनि मौसमनि खे डिक्रेस कयो आहे, डिग्रेड कयो आहे ऐं बहार खे उभारियो आहे त हीअ रीबर्थ करे थी, हीअ असांखे रीसोल बख़्शे थी। त इहे शयूं मतिलबु इंग्लिश लिटरेचर में असां ॾिठियूं आहिनि। ऐं जेके प्रोज़ राइटर आहिनि उन्हनि बि काफ़ी जेका असां अॻभराई कई आहे
आहे हिन बहार खे जेको आहे सो अॻिते आणण में। ऐं हुननि चयो आहे त हीउ मौसम अगरि इंसाननि जे अंदरि न पाई वञे त शायदि इंसान ईअं सम्झनि त धरती ते रुॻा ॾुख ॾाखड़ा आहिनि। जीअं क़ुर मजीद में चयो आहे त ख़ुशियुनि खां पोइ ग़म आहिनि या ग़मनि खां पोइ ख़ुशियूं आहिनि, त हीउ बहार उहो सीगो आहे जेको ख़ुशी जो आहे। यानी तव्हां सियारे में हिननि में ग़म करे आयो या पंहिंजो ॾुख ॾालाखड़ा ॾिसी आयो, पर हिते तव्हां पंहिंजी ख़ुशी खे ॾिसंदो। त उन में वर्ड्सवर्थ जो कुझु कपलेट आहे जेको मूंखे मतिलबु यादि अचे पई, हिकिड़ी स्टेंज़ा जंहिंमें हिन डेफोडिल्स में पाण जेको आहे सो चई आहे, उन थोरियूं ॿ लाइनूं टे मूंखे यादि आहिनि त I wonder lonely is a cloud that floats over hills and vales, and I saw Jacond and company। अहिड़े क़िस्म जूं मतिलबु कुझु हुनजो मुशाबत ईंदो आहे डेफोडिल्स ते। ऐं आख़िर में हुनजूं ॿ लाइनूं ईअं हूंदियूं आहिनि त बिसाइड द लेक बीनीथ द ट्री फ्लटरिंग एंड डांसिंग इन ब्रीज़। इहा शइ मतिलबु हू असांखे ॿुधाए थो इहे सभु शयूं बहार में थियनि थियूं, ॿूटा पाण में टकराइजनि था, हवा लॻे थी, वरी वणनि जी छांव आहे, उन जे हेठां डेफोडिल्स आहिनि, ऐं हीउ झुड़ जीअं पाण मथां जेको आहे सो घुमे थो ऐं जेको आहे सो तरे थो। इहे सभु शयूं माना रूह खे आज़ादु माण्हू छॾे ॾिए थो। त इहा शइ इंग्लिश लिटरेचर में ॾाढी ॾिठी वई आहे ऐं असां बि उनखे पढ़ी करे इंजॉय कयो आहे ॾाढो। जीअं त बहार न रुगो हिकु मुंद जो नालो नाहे, पर हिकु भरपूर एहसासनि ऐं जज़्बनि जी माठार अंदर जे कल्याण जो कारण बि थिए थो। इहो ई सबबु आहे जो शाइरनि जे बेताज बादशाह हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई पंहिंजे हिकु वाईअ में दर्दमंदीअ जे देस में वसकारे खे बि बहार सां भेटियो आहे। बूंद बिरह जी बहार लगी दर्दमंदी देश वसी पियो, बूंद बिरह जी बहार लगी दर्दमंदी देश वसी पियो, बूंद बिरह जी बूंद 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 बिरह जी बहार लगी दर्दमंदी देश वसी पियो, बूंद बिरह जी। साईं बहार लाइ लतीफ़ साईं चयो आहे त जे वण पारे साड़िया से अॼु साह खणनि, झलियो बूर वणनि ॾिसो कम करी मजा। माना जेके वण पारे में सड़ी वेंदा हुया से बि बहार में जेको सो फुटनि था, सावक ॾियनि था, सूंहं वधे थी, सूंहं में इज़ाफ़ो थिए थो, माण्हुनि में ख़ुशी थिए थी, चाह थिए थो, थोरो तिड़को वग़ैरह लॻे थो त माण्हू पाण खे ख़ुशी महसूसु कनि था। ऐं ईअं जीअं बहार में जीअं माना गुल फुल टिड़ी था पवनि न, इंसान बि अहिड़ी तरह सां ख़ुशी महसूसु करे थो ऐं उहो बि बाक़ाइदे सां टिड़ी पवे थो। बहार जी मौसम ॾाढी ज़बरदस्त मौसम आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त बहार जी मौसम में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हू मल्हाइनि था। पंजाब जो माण्हू पतंग जे हिसाब सां बहार खे मल्हाईंदो आहे, मौसम खे मल्हाईंदो आहे। ऐं सिंध जा असांजा सिंधी माण्हू पिकनिक जे सूरत में वेंदा आहिनि, बहार जो मज़ो वठंदा आहिनि। असांजा शागिर्द बि पिकनिक जे टाइम में इन बहार जे मौसम में ॿाहिरि वञी करे, छो जो हीअ थधी मिठी मौसम हूंदी आहे, हिन में थधी बि हूंदी आहे, गरम बि हूंदी आहे। ऐं इहो थधो ऐं गरम जेको आहे इहो पंहिंजे मिजाज़ खे जेको आहे सो माण्हू खे ॾाढो जेको सो ख़ुशि करे थो, वणे थो। जॾहिं कंहिं सुकल जाइ खां माण्हू टपे थो, जेके वण पारे साड़े छॾिया, गुल ॿूटा साड़े छॾियईं, पोखूं साड़े छॾियईं, त उते माण्हू खे का बि लज़त कान ईंदी, को बि मज़ो कोन ईंदो, का बि हुनजी दिलि जेको सो ख़ुशि न थींदी। पर जिथां सावक ई सावक थी वञे बहार में, गुल फुटनि था ऐं उहे बाक़ाइदे सां टिड़नि था, चमकनि था, उनखे ॾिसी दिलि बहार थी थिए, माण्हू ख़ुशि थो थिए। ऐं माण्हुनि जो जेको सो जीअं वणनि ऐं हिन में अचे थो बहार, ईअं माण्हुनि में बि अचे थो ऐं पखियुनि में बि अचे थो। पखियूं बि इन मौसम में नवां नवां पखी ॿोलियूं कनि था, लात लवनि था ऐं जेके से उहे झुंगारनि था ऐं उहे ॿचनि जी तयारी कनि था। इहो ई मौसम आहे, इन्हनि मौसम में पखी वीचारा तयारी कनि था। ऐं हर जानवर, हर साह वारी शइ जेका आहे उहा बहार मां ख़ुशि हूंदी आहे ऐं बहार जे आमद खे उहा ईद जे आमद जा जेको सो ॾिसे थी पई। इन ई मौसम जे उन गुल टिण खे लतीफ़ साईं बि इन मंज़रनि खे साम्हूं रखी इहो चयो त आणियो विझनि आहुरे, आणियो विझनि आहुरे, रोड़ियो रता गुल। यानी गुल उन टाइम ते चूंडणा नथा पवनि, गुल उन टाइम ते पटणा नथा पवनि, पर उन टाइम ते गुल एतिरो त ॿूटनि में आहिनि जो तव्हां खणी झोल भरियो,
तव्हां खणी भरियूं तव्हां पंहिंजो उन्हनि जो एतिरो मिक़दार थिए थो जो उहा हिकिड़ी ख़ुशहाली आहे, इहो हिकिड़ो ख़ुशबू वारो माहौल आहे। ऐं इन ई मौसम खे सभिनी शाइरनि जिते जो बि शाइर हुजे उते बहार जी मौसम आहे। इन जे करे उहो पंहिंजे महबूबाउनि सां, हू पंहिंजे इश्क सां, पंहिंजे मोहबत सां बि इन मौसम खे खणी थो अचे। मसलन सर्कस जी सिटूं आहिनि त ही ॾिहाड़ा चिट जा, हाणे चिट ऐं बहार जी उन में कंपेयर थी थिए त भई चिट छा आहे, बहार छा आहे, ऐं उहो शाइर जे नज़र में कीअं आहे त ही ॾिहाड़ा चिट जा, शींहं बि ॻोल्हिनि छांव, मूंखे तुंहिंजे नाव बख़्शो रूह बहार जो। सो बहार जी उहा मौसम, उन में हलीम बाग़ी जो पंहिंजो तख़युल छो न हुजे, उन में अब्दुल वाहिद आरिसर जो कलम छो न हुजे। ऐं सचपच त उहे जॾहिं इन ते ॻाल्हाइनि था त उहे हुस्नाकियूं, उहे महबूबनि जा अंदाज़, उहे इन मौसमुनि में शाइरनि जे लाइ, अदीबनि जे लाइ ॼण त वधीक अञा हिकिड़ो मवाद थो अची वञे ऐं पंहिंजे धरतीअ खे, पंहिंजे महबूबनि खे, पंहिंजे वतन खे ऐं वतन जे हर वण टिण ॿूटे खे उहे पोइ भेटाऊं था ॾियनि ऐं महबूबनि सां मनसूब था कनि। इन जे करे दुनिया जे बाक़ी ॿियनि अदब जे तारीख़ी हैसियतुनि वांगुरु सिंध जे अदब में बि असांजे खोड़सारनि शाइरनि इन बहार जे मौसम खे ॻायो आहे ऐं पंहिंजे महबूबाउनि सां बि उनखे यादि करण जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि त हीअ मुंद मोटी आई आहे ऐं हाणे महबूब साईं तूं बि वापसि अच। बहार जी मुंद जी हर हुस्नाकी पंहिंजी जाइ ते हिकु मुनफरिद मक़ाम रखे थी। उते हिन रुत जूं बरसातूं बि कहर जूं थियूं पवनि। आकाश मंडल में सजायल ककरनि जूं कतारूं फितरत जे हुस्न खे सवायो करे छॾनि ऐं वरी जॾहिं उहे मींहं दर्द बंदीअ जे देस ते पवनि ऐं थर जूं वारियासी भिटूं, वण टिण, झरझंग जबल ऐं धनार गीतनि जी गुफ़्तार सां झुमिया थियनि ऐं कंहिंखे पंहिंजो पिरीं यादि पवे त कॾहिं ख़्याल शाइर जे हिन तख़लीक़ जियां बि थी पवंदा आहिनि। आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी, आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी, आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी, रंग बरंगी गुल टिया भंवर बे तहते मिया, रंग बरंगी गुल टिया भंवर भी तहते मिया, खुशबू जहमें प्यार जी, आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी, आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी। बहार जी रुत रुगो खुशगवारी जो एहसास नाहे पर मुआशी तौर पाण भरे हुजण जा ॾिहाड़ा भी साबित थिए थी। इन मुंद में कणक नसरण शुरू थींदी आहे, जंहिं करे बसंत जे विच धारे लाबारा भी शुरू थियो वञनि। लाबारा लहण कणक जहिड़ी मुख्य फसल जी उपत हर माण्हूअ जे मन में बहार मुंद आणियो छॾे। बहार में जिते कणक जो बम्पर क्रॉप लहे थो उते पाणीअ जो वधण भी शुरू थियो वञे, छाकाणि त सिंधूअ जी सतह हिमालय जबलनि ते बर्फ भी ॻरे पाणीअ जी सूरत दरिया में अचियो वञे। अहिड़ी रीत चौमासे में बर्फ तमाम घणी मिक़दार में ॻरे थी, दरिया जूं कंधियूं तारो तार थियूं पवनि, पर इन सॼे अमल जी शुरूआत बहार जे मुंद में थिए थी। साईं माशाल्लाह तमाम सुठी मौसम आहे, वणंदड़ मौसम आहे बहार जी, ऐं ख़ासि करे असां फ़नकारनि जे लाइ माना वॾी ख़ुशि नसीबी आहे बहार जी मौसम। चाहे जो असांखे प्रोग्राम माशाल्लाह गंज मिलंदा आहिनि, जाम मिलंदा आहिनि। हिन मौसम में हर कोई पंहिंजी शादियुनि ख़ुशियुनि में घुराईंदो आहे असांखे, ऐं माना असांजे लाइ सुठी ॻाल्हि हूंदी आहे, ख़ासि करे फ़नकारनि जे लाइ बहार जी मौसम तमामु प्यारी मौसम आहे। बहारनि में मिली जो सनम अल्लाह वल्लाह, बहारनि में मिली जो
सनम वल्ला वल्ला ओ खुदा जो थियो वा खुदा जो थियो वा करम वल्ला वल्ला बहार में मिली जो सनम वल्ला वल्ला ये बहार में मिली जो सनम वल्ला वल्ला। बहार जे हिक पासे जिते मुआशी तौर माण्हू सघारा थियण शुरू थियनि था, उते हिन मुंद जो सभ खां वॾो इनाम इंसानी एहसासनि में ख़ुशगवार तब्दीली आहे। इन हवाले सां माहिरनि जो चवणु आहे त जॾहिं बि कंहिं मौसम में गर्मी पद इंसानी जिस्म जे टेम्परेचर सां मेल खाईंदो त उहा मुंद हुन लाइ बहितरीन मौसम साबित थिए थी। घणी गर्मी ऐं घणी सर्दी माण्हू खे माठार में बेचैनीअ में मुब्तला करे छॾनि। एक्चुअली फिनोलॉजिकल या इकोलॉजिकल जेका डेफिनेशन आहे बहार जे मौसम जी, त बहार जे मौसम में मुख़्तलिफ़ जेका फ्लरिशिंग आहे ॿूटनि जी गुलनि जी, मुख़्तलिफ़ जेके एनिमल्स आहिनि उन्हनि जी एक्टिविटीज़ या जेको सॉइल जो टेम्परेचर ऐं सॉइल जेका स्मेल आहे, मुख़्तलिफ़ माइक्रो जेके फ्लोराज़ आहिनि उन जे लाइ उहा कीअं आहे। हाणे जेकॾहिं बाक़ी मौसमनि खे बहार सां जेकॾहिं असां भेटियूं त मोस्टली बहार जे मौसम खां पहिरियों ई जेको कोल्ड इन्वायरमेंट आहे, विंटर सीज़न में मोस्ट ऑफ ऑल जेके एनिमल्स आहिनि उहे हाइबरनेट हूंदा आहिनि एनर्जी खे कंज़र्व करण जे लाइ, या जेके प्लांट्स जी ग्रोथ आहे उहा डॉर्मेंट कंडीशन में हली वेंदी आहे, ग्रोथ रुकिजी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ऑटम ॾिसूं, ख़िज़ान जी का मौसम आहे, उन में बि मोस्ट ऑफ ऑल जेके प्लांट्स आहिनि डीफोलिएट थी वेंदा आहिनि, जेके पन आहिनि उहे शेड करे छॾींदा आहिनि पंहिंजा, या जेका ग्रोथ आहे उहा उन्हनि जी रुकिजी वेंदी आहे, डॉर्मेंट कंडीशन थी वेंदी आहे। ईअं जेकॾहिं असां समर ॾिसूं, शदीद क़िस्म जेकी गर्मी आहे, उन गर्मी में ॿिनि क़िस्म जूं अल्टरनेशन्स हूंदियूं आहिनि, या त शदीद टेम्परेचर जे करे जेको रेनफॉल आहे, बारिशूं जेके आहिनि उहे ज़्यादा थींदियूं आहिनि, हिकिड़ी फ्लड वारी इन्वायरमेंट हूंदी आहे, या त शदीद गर्मीअ जे करे फ्रिक्शन हुअण जे करे मुख़्तलिफ़ जेके ॿेला आहिनि उन्हनि खे बाहियूं लॻंदियूं आहिनि। त हाणे इन करे जेके गरम टेम्परेचर आहे उहो बि मुवाफ़िक़ न आहे, मॉडरेट न आहे प्लांट्स ऐं एनिमल्स लाइफ जे लाइ। जेको कोल्ड टेम्परेचर आहे उहो बि मुवाफ़िक़ न आहे मुख़्तलिफ़ प्लांट्स एंड एनिमल्स जी ग्रोथ जे लाइ। त बहारी जेकी मौसम आहे उन में टेम्परेचर नियर अबाउट जेको ह्यूमन बॉडी आहे उन जे क़रीब तरीन हूंदो आहे। ह्यूमन बॉडी जो टेम्परेचर 37 सेंटीग्रेड आहे, त हिन में बि जेको टेम्परेचर आहे लॻभॻि 30-35 सेंटीग्रेड हूंदो आहे। त मोस्ट जेके मेटाबॉलिक एक्टिविटीज़ आहिनि उहे फेवर कंदियूं आहिनि बहार जे मौसम खे, ताकी जेके मुख़्तलिफ़ ऑर्गेनिज़म्स आहिनि हिन बहितर तरीक़े सां सर्वाइव कंदा आहिनि। बहार जी मुंद में मुतदिल गर्मी पद जे करे ज़िंदगीअ जी हरकत तेज़ थियो वञे। हर तरफ़ हिक पासे हदकार त ॿिए पासे मेलनि मलाखड़नि जा मंज़र उभरियो बीहनि। इहो फ़क़ति सिंध या नंढे खंड में न बल्कि सॼी दुनिया में बहार जी आमद जे सिलसिले में मुख़्तलिफ़ तहेवार मल्हाया वञनि था। हिंदू धर्म में होलीअ जो ॾिणु हुजे या ईस्टर या फारसी मुल्कनि में नौरोज़ जो जश्न, इन्हनि सभिनी फेस्टिवल्स जो ताल्लुक सिधी या अणसिधी तौर बहार जी मुंद सां ई आहे। दुनिया में असां अगरि नज़र विझूं त उन में अमेरिका आहे, थाईलैंड आहे, उन खां अलावा यूके आहे, इंडिया आहे, इहे जेके पसगरदाई में ईरान आहे, असांजा मुल्क आहिनि, या इवन असांजे पाकिस्तान में वॾी लेवल ते हिकिड़ा त्योहार मल्हाया था वञनि। जेकॾहिं असां इंडिया खे ॾिसूं त उहे होली मल्हाइनि था ऐं उन रंग बिरंगी मतिलबु कलरनि में अची करे औरतूं तोड़े मर्द हिक ॿिए खे उहे कलर हणनि था ऐं उन ख़ुशी जो इज़हार कनि था। ऐं ईरान में असां ॾिसूं जो नौरोज़ नाले हिकिड़ो मतिलबु त्योहार आहे जेको रंग बिरंगी खाधा तयारु कनि था, फ्रूट तयारु कनि था, उन्हनि खे 7 फ्रूटनि ऐं 7 गुल मेवनि जे कॉन्सेप्ट में हिकिड़ो टेबल सजाइनि था ऐं उहे महिमाननि खे खाराइनि था। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ख़ुशी जो इज़हार कनि था बहार जे मौसम में। ईअं असां यूके में वञूं, उन्हनि बि हिकिड़ो पैरामाइड मैक्सिको में हिकिड़ो त्योहार मल्हायो वेंदो आहे। अछनि कपिड़नि में हज़ारनि जी तइदाद में माण्हू गॾु थींदा आहिनि ऐं उहे गॾु थी करे उन मतिलबु बहार जे मौसम जो हिकिड़ो एक्सप्रेशन ॾींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां अमेरिका में वरी नओं हिकिड़ो ट्रेडिशन आयो जंहिंमें जेको आहे सो ईस्टर जे नाले सां हिकिड़ो एग रोलिंग कॉन्सेप्ट कयो वियो, जेको वाइट हाउस जे अॻियां प्रेसिडेंट जी मौजूदगी में स्कूल जा ॿारड़ा अची करे उन एग खे रोलिंग कंदा आहिनि। इहो हिकिड़ो हुननि जो मुक़ाबिलो हुते करायो वेंदो आहे।
इन दुनिया खे ॾिसी करे उन खां पोइ पाकिस्तान में अगरि ॾिसूं त पाकिस्तान जे वॾनि अर्बन इलाइक़नि में जिथे असांजो कराची रही वियो, असांजो लाहौर रही वियो, उते बसंत थिए थो, बसंत जी हिकिड़ी सेलिब्रेशन थिए थी, रंगल कलरफुल असांजा जेके लगड़ आहिनि जंहिंमें सिंधी खे लगड़ चवंदासीं उहे उॾाईंदा आहिनि, उनखे कटींदा आहिनि, उनजा मुक़ाबला थींदा आहिनि। वरी अर्बन एरिया अगरि असां सिंध जी ॾिसंदासीं, रूरल एरिया जंहिंमें असांजो शिकारपुरा, लाड़कणवा, नौशहर फिरोज़ा ईअं इंटीरियर सिंध आहे, उन्हनि में वरी असां वटि जेके हिन सकाफ़ती जोड़ा वग़ैरह पायूं था, अजरख, कांच कमीस, उन खां अलावा टोपी ऐं जेके इहे शयूं आहिनि, उन खां अलावा जेके मवेशी आहिनि असांजा जंहिंमें घोड़ो आहे, ॾांद आहे या उठ आहिनि, उन्हनि खे सुठियूं झूलियूं कलरफुल पाराए ऐं उन जा वरी मुक़ाबला बि कराईंदा आहियूं ऐं उन्हनि जे रंगनि जा ऐं सूंहं जा मुक़ाबला कराईंदा आहियूं। उहा बि भेटा ॾिनी वेंदी आहे असांजे स्प्रिंग जे हिन सीज़न खे, बहार जी हिन सीज़न खे। त ही मुख़्तलिफ़ शयूं थियनि थियूं, बलोचिस्तान में बि अहिड़ियूं शयूं थियनि थियूं, ख़ैबर पख्तूनख्वा में थियनि थियूं, चित्राल में जेको आहे कैलाश वाली आहे उते बि हिकिड़ा प्रोग्राम थियनि था। उन कैलाश वाली में जेको आहे सो उते माण्हू गॾु थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जो उन्हनि वटि रंग ढंग आहे, ड्रेसूं आहिनि उहे पाए करे ऐं उन में वरी इज़हार कंदा आहिनि ख़ुशी जो बहार जो पाण में। त इहे सभु शयूं असांजो बहार जे मौसम में फेस्टिवल मल्हाया वेंदा आहिनि ऐं वॾे जोश व ख़रोश सां हफ़्तनि जा हफ़्ता। थाईलैंड में वरी छा थींदो आहे त उन में वरी वाटर फेस्टिवल थींदो आहे, माण्हू पाणी हिक ॿिए खे हणंदा आहिनि, हाथियुनि जी मदद सां वरी उन्हनि जी सुंडरुनि सां फुहारा कढंदा आहिनि, उहे पंहिंजे बुदास जी तरफ़ ईंदा आहिनि ऐं रस्तनि पेचरनि में पाण खे भिॼाईंदा वेंदा आहिनि। वॾो हिकिड़ो मतिलबु ही ख़ुशी जो ही सिनारियो आहे ऐं ख़ुशी जी मौसम आहे जेको बहार जी आहे। बहार जी मुंद इंसानी समाज लाइ अणगणी ख़ुशियूं आणे थी। ही बिल्कुलु उन इश्क जहिड़ी आहे जेको आराई जियां असांजी झोलनि में गुल भरे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन मुंद जे हर उन मस्बत पासे खे पंहिंजी हयातीअ जी ख़ुशियुनि खे वधाइण लाइ इस्तेमाल करियूं। बहार जी आमद जेकी आहे हुनखे भरपूर नमूने सां पूरी दुनिया समेत ही जेको असांजो खितो आहे पूरो सिंध जेको आहे सो बहार खे इंजॉय करे पियो ऐं बहार हिकु बहार जी मौसम जेकी हिकु बहार दिलि रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे बहार खे इंजॉय कनि पिया। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वेंदासीं, तेसिताईं पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। कैमरामैन इरफान ऐं परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो, KTN न्यूज़ ठारूशा।